बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम रज़ियल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु ज़ालिका लिमन खशिया रब्बह। हम्दो सना किबरियाई असमत वॾाई रब्बे करीम खे जुगा है जो कुल कायनात जो अकेलो खालिक मालिक है। लातदाद बेहिसाब दुरूद सलाम आकाए दो जहां मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंजे नामे नामी इसम गिरामी ते ज़रा प्यार मोहब्बत सां चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुजस्समीन बिरादरान इस्लाम वाजिबुल एहतराम दोस्तों बुजुर्गो, अल्लाह पाक हर नबी के पंहिंजा जान निसार सहाबी अता कया। पर जितरा हमदर्द खैर ख्वाह जान निसार रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह अता कया, वह कहीं भी नबी के साथिन जो मिसाल न थो मिले। हज़र में हुजन, सफ़र में हुजन, जंग के मैदान में हुजन, कहीं भी दुखे टाइम ते रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के पोइते न छॾिया। जो तीर अचे पियो, जो धक अचे पियो, जेका तलवार अचे पई, रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबी अॻियां अची पिया वञनि। जंग बदर जो मिसाल, जंग उहद जो मिसाल, जंग यरमूक जो मिसाल, पूरी तारीख़ सहाबा जे वाक़िआत सां भरियल आहे, जेका जान निसारी जो मिसाल आहे, हमदर्दी जो मिसाल आहे, रसूल करीम सां बेहद मोहब्बत जो मिसाल आहे। अल्लाह ताला उन्हनि जूं इहे हमदर्दियूं ॾिसी करे, रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बतूं ॾिसी करे क़ुरान मजीद में उनजो तज़किरो फरमाए छॾियो। तारीख़ खे असीं ग़लति चई सघूं था, हथ जे लिखियल कहावत खे ग़लति चई सघूं था, बशरी तक़ाज़ा जे मुताबिक़ के इंसान जी तालीफ़ खे बि असीं ग़लति चई सघूं था, पर क़ुरान मजीद जे अल्फाज़नि जो इनकार करणु कुफ्र में शामिल थियो थो वञे। पोइ छो न असीं सहाबनि खे दाद तहसीन ॾियूं, छो न संदनि तारीफ़ कयूं, छो न संदनि वाखाण कयूं, जिन जो क़ुरान में अल्लाह तज़किरो कयो। हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखिजो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अहल बैत जो मक़ाम ऐं मंज़िल बि आला ऐं ऊची अफ़ज़ल आहे। पर इहा ॻाल्हि बि ज़हन में रखिजो त सहाबिन में नबी करीम जी आल बि अचे थी। हिकु त उन्हनि खे अल्लाह ताला अहल बैत जहिड़ी नेमत सां नवाज़ो, रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा घर वारा, पाण करीम सां जो आल, मिट माइट, रिश्तेदार, मोमिनीन, सदन घर वारियूं, अज़ीज़ व अकारीब अहल बैत में था अचनि। पर ॿी अल्लाह ताला खैनिया फज़िल ॾिनी जो रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उहे सहाबी आहिनि। जॾहिं सहाबा जे शान जो ज़िक्र हले त तव्हां यकीनन इहो सम्झो त अहल बैत जो ज़िक्र बि गॾु पियो हले। इहो मुस्लमाननि जे विच में तफ़रीक़ विझण वारो कमु आहे, जो सहाबनि खे असीं धार कयूं, अहल बैत खे धार कयूं। इहा हिकिड़ी साज़िश हुई मुसलमान में तफ़रीक़ विझण जी। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन कॾहिं बि सहाबा खे अहल बैत खे जुदा न कयो। जे जुदा कनि हा त रिश्तेदारियूं कोन कनि हा,
जे जुदा सम्झनि हा त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे वेझो कोन कंदा, अंसार ने मुहाजिरीन के पाण में करीब न कंदा। जे फ़र्क़ु महसूस करा त रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सहाबा इकराम का रिश्ता वठने ॾियनि कोन हा, सिर्फ़ अहल बैत सां रिश्ता कनि हा जेके वेझा अज़ीज़ हुआ। ऐं सहाबा जे ज़िक्र सां गॾु इहो बि ज़िक्र कंदो हलुसि त उन्हनि जूं मिटियूं माइटियूं रिश्तेदारियूं अहल बैत सां केतिरे क़दुरु क़रीबी रिश्तेदारियूं आहिनि। किथे सहुरा आहिनि त किथे न्याणा आहिनि, किथे मासात आहिनि, किथे वेझा अज़ीज़ आहिनि। मालूम इहो थियो त सहाबा खे अहल बैत खे जुदा न आहे करणो। इहा अफ़ज़लियत आहे त हू अहल बैत ऐं गॾोगॾु सहाबी आहे। पर क़ुरान मजीद जे ज़िक्र मुताबिक़ कलाम पाक ॿिन्ही जा दर्जात ई बुलंद फ़ज़ाइल गॾु हलाया। किथे सैयदना अली रज़ी अल्लाह ताला जो शान क़ुरान मजीद में ज़िक्र पियो थिए, किथे सैयदना अबू बकर सिद्दीक़ जो ज़िक्र पियो थिए, किथे क़ुरान मजीद में सैयदना उमर फारूक जो ज़िक्र पियो थिए, किथे क़ुरान मजीद में सैयदना अली अल मुर्तज़ा जो ज़िक्र पियो थिए, किथे सैयदना उस्मान गनी जो ज़िक्र पियो थिए, किथे सैयदना ज़ैद जो ज़िक्र पियो थिए, किथे नबी करीम जे जुमले सहाबन अहल बैत जो गॾियल ज़िक्र पियो अल्लाह करे। असीं छो जुदाई उन्हनि में कयूं त अर्ज़ कंदुसि अल्लाह ताला पंहिंजे नबी करीम जे साहबनि जो शान बयानु कयो ऐं उन्हनि मां सभ खां पहिरीं अल्लाह ताला मुशरफ इस्लाम जो जंहिंखे नसीब कयो वॾनि में सैयदना अबू बकर सिद्दीक़ ऐं नंढनि में सैयदना अली अल मुर्तज़ा इस्लाम सभ खां पहिरीं क़बूल कयो आहे। पहिरीं सदा ऐं पहिरीं आवाज़ ते आमन्ना जा लफ़्ज़ सदक़ना हुन लफ़्ज़ चया आहिनि, लब्बैक ते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फ़रमान जे पोयां हलिया आहिनि। क़ुरान मजीद तरतीब वारो ज़िक्र फरमायो आहे। जिथे क़ुरान मजीद जिन खे सचो चयो, क़ुरान मजीद जिन जूं वाखाणूं तारीफ़ूं कयूं, असां ते बि लाज़िम आहे त उन्हनि सहाबा इकराम जी शान बयानु कयूं, पर मजमूए में इनफरादी बि बयानु कंदासीं त इज्तिमाई बयानु कंदासीं ताकि को बि मुल्हिद को बि राफ़ज़ी रसूल करीम जे शान में या सहाबनि में या अहल बैत जे शान में को गुस्ताखी न करे। जे अहल बैत जो गुस्ताख आहे तॾहिं बि इस्लाम खां ख़ारिज आहे, जे सहाबा जो गुस्ताख आहे तॾहिं बि इस्लाम खां ख़ारिज आहे। नबी करीम जो गुस्ताख आहे त वाजिबुल क़त्ल मुर्तद आहे। असांजो ईमान आहे। अल्लाह तबारक व तआला हर सहाबी जो पंहिंजो पंहिंजो शान बयानु कयो आहे ऐं संदन जेके अल्लाह ई रसूल जे लाइ मुहबत जो ज़िक्र बि अल्लाह ताला क़ुरान मजीद में बयानु फरमाए छॾियो ऐं इंशाअल्लाह ताला आउं साबित कंदुसि त इस्लाम जा जेके 4 ख़लीफ़ा आहिनि, सैयदना अबू बकर सिद्दीक़ ख़लीफ़तुल मुस्लिमीन बिला फ़स्ल, सैयदना अबू बकर का पोइ सैयदना उमर फारूक ख़लीफ़तुल मुस्लिमीन बिला फ़स्ल, उन खां बाद में हज़रत उस्मान गनी, उन खां पोइ सैयदना अली अल मुर्तज़ा, इन्हनि सभिनी जो ज़िक्र क़ुरान मजीद में मौजूदु आहे। आयतूं पढ़ंदुसि ऐं तव्हां अंदाज़ो लॻायो त अल्लाह ताला संदन शान क़ुरान मजीद में ज़िक्र कयो ऐं जिन जो क़ुरान पाक में शान ज़िक्र हुजे उन्हनि जे लाइ तारीफ़ जा लफ़्ज़ चइबा आहिनि। उन्हनि जे ख़िलाफ़ जेको ॻाल्हाईंदो पंहिंजो पाण खे इस्लाम खां ख़ालिस सम्झे। अबू बकर सिद्दीक़ मौजूद आहे मजलिस में, यहूदी मौजूद आहिनि। यहूदियुनि सैयदना अबू बकर सिद्दीक़ जे साम्हूं ज़कात जे ज़िक्र में लफ़्ज़ चयो, अल्लाह हाण खुटी पियो आहे। यहूदी लफ़्ज़ चया त अल्लाह खुटी पियो आहे, हाण तव्हां खां ज़कात जा पैसा वठे, माना पैसो हुन खुटी वियो, अल्लाह फ़क़ीर थी वियो आहे, नऊज़ बिल्लाह मिन्हा, मुंहिंजा लफ़्ज़ हुआ यहूदी जा। हज़रत अबू बकर सिद्दीक़ पंहिंजे रब ते अल्फाज़ न बर्दाश्त करे सघियो। अॼु मुस्लमान त रख रखाणी कंदो आहे, यार मता दोस्त नाराज़ थी वञे, मता मिट माइट नाराज़ थी वञे, मता कावड़ करे, अबू बकर सिद्दीक़ झूनो मूंसां पोड़वा पर जज़्बात मिटी करे उन यहूदी के चमाट वाहे करी। जॾहिं यहूदियुनि जे सरदार के चमाट लगी तो यहूदी नबी करीम वटि अची विया।
या रसूल अल्लाह असांजो सरदार आहे, सरदार की इज्जत अबू बकर उनके थप्पड़ ही आहे, अबू बकर तव्हांजो साथी आहे, असांखे इंसाफ़ वठी ॾियो, अवां वटि इंसाफ़ आहे। त चमाट जो बदिलो चमाट आहे, जंहिं धक हयो उनखे ओतिरा घणे धकणबा। जेसीं अबू बकर खां असांखे बदिलो न वठी ईंदो असीं न उथंदासीं। यहूदियुनि जो वफ़द नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि वेही रहियो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सैयदना अबू बकर सिद्दीक़ खे घुरायो, अबू बकर तुंहिंजे ख़िलाफ़ शिकायत खणी आया, तूं छा करे विधो जे सरदार खे तो चमाट हई आहे। साहब उन्हनि जे मजलिस में उन्हनि जी मौजूदगी में कि अल्लाह जा नबी मुंहिंजे रब जी जेको गुस्ताखी करे, मुंहिंजे रब खे चयो त तव्हांजो रब फ़क़ीर थी वियो आहे, तॾहिं तव्हांखे हुकुम ज़कात जो कयो अथसि, पैसा खुटी विया अथसि। अल्लाह जा नबी अबू बकर खे गैरत न अचे, हिन लफ़्ज़ चयनि अल्लाह जे ख़िलाफ़, तॾहिं मूं हुनखे हिकिड़ी चमाट रसीद कई आहे। तो मुझे जज्बो हो अल्लाह ख़ातिर मूं चिर में वाहे कढी। पाण करीम अबू बकर तो रुगो गवाह आहे, शाहिद इन्हनि लफ़्ज़नि जो ॾिसी शाहिद त मोर कोन अकेलो वफ़द हिननि जो। यहूदियुनि जो अथई पंहिंजो गवाह वठी अची असीं त सभु गवाह आहियूं, बेवाजिबी असांजे सरदार खे हिन चमाट हई आहे, हे लफ़्ज़ न कोन कढिया आहिनि। अल्लाह जो कलाम नाज़िल थो थिए, तफ़सीर खोले ॾिसो, ये आयतूं कहला नाज़िल थियूं अबू बकर सिद्दीक़ जी शान में। फरमाई कद समी अल्लाह कौल लज़ीन क़ालू इन्नल्लाह फ़क़ीरुन व नहनु अग़निया। मोहम्मद करीम मुमला ते आवाज़ ॿुधो, लफ़्ज़ मूं ॿुधान ऐं रब पाण गवाह अबू बकर सिद्दीक़ जो। समी अल्लाह कौल लज़ीन क़ालू इन्नल्लाह फ़क़ीरुन व नहनु अग़निया। अल्लाह तुझे ॿुधी वरितो आसमाननि खां मथे, सतनि आसमाननि ते आवाज़ इन्हनि शख़्सनि जो जिन तुंहिंजे रब खे फ़क़ीर चयो आहे। अबू बकर सचो आहे, यहूदी कूड़ आहिनि, लिहाज़ा यहूदियुनि जे कूड़ जे करे अबू बकर खे बदिले में सदा न मिलंदी, इन करे जो अबू बकर सिद्दीक़ मूं ख़ातिर हिनखे चमाट हई आहे। जे अबू बकर सिद्दीक़ जो अल्लाह शान पान बयान करे, आसमान मां जिब्रील अची करे चवे मोहम्मद करीम अबू बकर सच्चो आहे, यहूदी कूड़ आहिनि, उन अबू बकर जे शान में छो न कसीदा पढ़जनि, उन अबू बकर जो शान छो न बयान कजे। जे अबू बकर सिद्दीक़ पहिरीं ईमान आणे, गार में भी तकलीफ़ूं बर्दाश्त कयूं, इन सां पई जेको आहे सो बलाउनि जा ॾंग बि बर्दाश्त मोहम्मद करीम जे करे आहिनि, त मके जे काफ़रनि जूं तकलीफ़ूं बर्दाश्त कयूं। जॾहिं पाण करीमनि ते हमले आवर थींदा, हथ अबू बकर सिद्दीक़ घर मां डुड़ंदो अचे, अम्मा फातिमा ते ज़हरा आवाज़ कंदी आहे, ओ आहे को मुंहिंजे बाबा खे छॾाइण वारो, मुंहिंजो बाबा सिधे में किरी पियो आहे, उठ जी ओझरी मूंखां खॼी कान थी। ही नंढड़ी अम्मा फातिमा छिकंदी आहे, ओझरी जेको आहे उठ जी परे कान थींदी आहे, दाहूं कंदी आहे, सारा माण्हू गॾु थी वेंदा आहिनि, मके वारा तमाशबीन गॾु थी वेंदा आहिनि, त मुहम्मद जी सिधे मां किरे मथे थिए कोन थो। ही फातिमा दाहूं करे पई मके वारनि खे सर बि करे, ओ मके वारो काबे में मुंहिंजो पीउ सिधे में आहे, उनजे मथां हिन उठ जी ओझरी आहे, केरु आहे जो मुंहिंजे बाबा खे छॾाए। सदना अबू बकर सिद्दीक़ जे कननि ते आवाज़ ईंदो आहे, डोड़ंदो ईंदो आहे, उन जेको आहे सो परते उछले करे ओझरी खे चवंदो आहे, ओ ज़ालिमो अतक़्तलून रजुलन यक़ूल रब्बी अल्लाह, तव्हां उन शख़्स खे मारण लाइ निकिरी पिया आहियो जंहिंखे तकलीफ़ूं पिया ॾियो, जेको चवे थो मुंहिंजो हिकिड़ो रब आहे। ही तव्हां खां तनख़्वाह कोन घुरंदो आहे, तव्हां खां पैसो न घुरंदो आहे, तव्हां खां उहिदो कोन घुरंदो आहे, हिनखे का लालची लोभता में नाहे। ज़ालिमो तव्हां मुहम्मद जे क़त्ल जे पोयां पिया आहियो, ही मुहम्मद तव्हांखे जहन्नम मां छॾे करे जन्नत में वठी वेंदड़ा। उहे सारा जेके मके वारा हज़रत अबू बकर ते शुरू थी विया, हद अबू बकर सिद्दीक़ पियो शिकरी पवंदो आहे, ज़ख़्म सां चूर चूर हूंदो आहे, रत वहंदो पियो मुहम्मद करीम जे जान सार जे जिस्म मां, एतिरी कुर्बानियूं। तॾहिं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मेराज जे मौक़े ते आया आहिनि। ॿी आयत अबू बकर सिद्दीक़ लाइ नाज़िल थी, त ही पहिरीं आयत ॿुधायो, वरी ॿी आयत आई। अबू जो रस्ते में टकर ॾींदा, अबू बकर तूं चवंदो मुहम्मद सचो आहे, अॼु मुहम्मद छे करे छॾियो आहे, की छा कयो?
चए थो राति जो मेराज थी वियो आहियां, पहिरें आसमान ते, ॿिए आसमान ते, टे आसमान ते, चौथे आसमान ते, पंजे आसमान ते, छहें आसमान ते, सते आसमान ते, इंद सिदरतिल मुंतहा पहुतो आहियां। बैतुल्लाह का मस्जिद अक्सा ताईं वियो आहियां। मस्जिद अक्सा में मूं नबियुनि खे निमाज़ पढ़ाई आहे। पोइ मूं ही निशान ॾिठियूं आहिनि। जहन्नम जूं हौलनाक ॾिठियूं त मां जन्नत जा नज़ारा मूं ॾिठा आहिनि। अबू बकर हूअं त मञंदे कोन है, पर अॼु तोखे मञिणो पवंदो, जेके मोहम्मद लफ़्ज़ चया आहिनि से ग़लति आहिनि। नऊज़ बिल्लाह मिना सदना अबू बकर सिद्दीक़ मौजूदु न आहे मजलिस में, नबी करीम जे ऐलान जे टाइम ते मौजूदु कोन्हे को। जॾहिं पाण करीमन पंहिंजो वाक़ियो बयानु कयो आहे, अबू बकर ओॾी महिल मौजूदु न आहे। हिनखे अबू जहल मिली वियो अबू बकर खे रस्ते में। सदना अबू बकर सिद्दीक़ फरमाईंदो आहे, नबी करीम जे मजलिस में तव्हां मौजूदु कोन हो। सदन इहा कचहरी त मूं ॿुधी कान का, मेराज जो वाक़ियो पंहिंजनि वातनि मां मूं कोन ॿुधो आहे। पर जेकर मोहम्मद करीम लफ़्ज़ बिलफ़्ज़ इहे लफ़्ज़ चवनि जेके तूं पियो चई, मूं ॾिठो कोन्हे, ॿुधो कोन्हे, पर मोहम्मद सचो आहे, इन में कोई शक न आहे जो रातो राति वियो ऐं सभु कुझु ॾिसी आयो। अबू जहल चए थो वञ, अञा बि कोन थो मञी। अल्लाह जो क़ुरान फरमायो, जा बिस्सिद्क़ वसद्दक़ बिही। अल्लाह फरमायो सच मोहम्मद खणी करे आसमान खां आयो, वसद्दक़ बिही, इन सची ॻाल्हि खे सचे सम्झण वारो बि हज़रत अबू बकर सिद्दीक़ आहे। उन ॾींहं खां वठी सचारनि जे नाले सां गॾु अबू बकर सिद्दीक़ जो नालो बि अल्लाह जे तरफ़ां सिद्दीक़ पइजी वियो। तॾहिं फरमायो, उलाइका मअल्लज़ीन अनअम अल्लाहु मिनन नबिय्यीन वस्सिद्दीक़ीन वशुहदा वस्सालिहीन। अल्लाह फरमायो त उहो मेरा ओ सत्ता नबियुनि सां गॾु आहे। केरु केरु में शामिल आहे। उलाइका मअल्लज़ीन अनअम अल्लाह, उन्हनि शख़्स ते मूं इनाम कयो आहे, मूं इकराम कयो आहे, उनखे नेमतुनि सां मालामाल कयो अथमि। दुनिया जी ज़िंदगी बि उन्हनि जे लाइ, आख़िर में जन्नत जा महल बि उन्हनि जे लाइ। अल्लाह क़ुरान फरमाए, उलाइका मअल्लज़ीन अनअम अल्लाहु मिनन नबिय्यीन, नबी आहिनि, वस्सिद्दीक़ीन, सच्चार अबू बकर जहिड़ा, वशुहदा, शहीद, उहे मुत्तक़ीन मोमिनीन, उन्हनि जो सत सभ खां भलो आहे। क़ुरान में इजाज़त नाज़िल थी अबू बकर सिद्दीक़ के बारे में। 23 मक़ाम आहिनि कुरान मजीद जे इशारतन ज़ाहिरी तौर ते तफ़सीर सो अबू बकर सिद्दीक़ जी शान में कुरान पाक नाज़िल थियो आहे। वरी अचूं था सैदना उमर फारूक जी शान ते। उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु, तव्हांखे ख़बर आहे त कुफ्र जे लाइ नंगी तलवार, अहिड़े साॻे नमूने सां मुनाफ़िकीन जो बि दुश्मन आहे, मुर्तदीन जो बि दुश्मन आहे। का शइ इस्लाम जी गुस्ताखी केर बि करे उनखे बर्दाश्त न आहे करणो। अल्लाहु अकबर। उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु मौजूदु आहे। फ़ैसिलो मुनाफ़िक़ खणी आयो आहे, पर कहिड़ो मुस्लमान आहे जेको मुनाफ़िक़ आहे। मुनाफ़िक़ अरबी में उनखे चइबो आहे, उन काठी खे चइबो आहे निफ़क़, जंहिंमें काठी अहिड़ी हुजे जंहिंजो मथां त काठ सही हुजे पर अंदरि पोर ख़ाली हुजे। मुनाफ़िक़ माना अंदर में ईमान हुनखे कोन्हे को, ॿाहिरां ईमान आहे। हुनजो लब लहजो, हुनजो वेस, हुनजो लिबास, हुनजी रहणी करणी, हुनजो सारो नमूनो पको मुस्लमान आहे, पर अंदर में मुस्लमान कोन्हे के, उनखे चइबो आहे मुनाफ़िक़। ही मुनाफ़िक़ हो यहूदी, ऐं इहो मुनाफ़िक़ जेको नाम निहाद मुस्लमान पाण खे सॾाईंदो हो, हज़रत उमर फारूक वटि फ़ैसिले लाइ विया। हज़रत उमर फारूक फ़ैसिले खां अॻु में पुछा कई त सूरत हाल सॼी ॿुधायो। त यहूदी वॾो होशियारु हो, उन चयोसीं ॻाल्हि हीअ त आऊं रूत आज पंहिंजी ॿुधायां। इन खां अॻु में जो साॻियो फ़ैसिलो असां नबी करीम वटि खणी आहियूं। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इन फ़ैसिले खे मुंहिंजे हक़ में ॾिनो आहे। हाणे तव्हांजी मर्ज़ी जेको फ़ैसिलो कयो। हज़रत उमर फारूक सुवाल कंदा मुनाफ़िक़ खां त वाकई हीउ जेको यहूदी ॻाल्हि सही पियो करे, ग़लति पियो करे? ॻाल्हि त सही पियो करे।
नबी वटि फ़ैसिलो खणी विया आहियो। पोइ नबी करीम हिन जे हक़ में फ़ैसिलो ॾिनो आहे यहूदी जे हक़ में। अच्छा जी, पोइ मूं वटि आयो आई कि आउं तव्हां खां फ़ैसिलो वरी वठणु आयो आहियां। छो जो हुनखे ख़बर आहे त हज़रत उमर फारूक यहूदियुनि कुफ़ार ते तमामु घणो सख़्तु हूंदो हो ऐं हाणे मता मुंहिंजे हक़ में फ़ैसिलो करे विझे। हज़रत उमर फारूक फरमाईंदा तव्हां इंतज़ारु कयो जेसीं आउं घरां मोटी अचां। सैयदना उमर फारूक घर वेंदो आहे, तलवार म्यान मां कढंदो आहे, तलवार खणी वापसि ॿाहिरि ईंदो आहे। मुनाफ़िक़ खे चवंदो आहे तुर हटी बीह। यहूदी हैरान थी वेंदो आहे। सैयदना उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु ज़ोर सां तलवार हुनखे हणी करे कंध कपे छॾींदो आहे मुनाफ़िक़ जो ऐं फरमाईंदो हाज़ा क़ज़ाई मल्लम यक़्ज़िब क़ज़ा रसूलुल्लाह। हीउ उमर फारूक जो फ़ैसिलो आहे जेको रसूलुल्लाह जे फ़ैसिले खे क़लअदम करे। उन टाइम ते न उमर फारूक वक़्त जो गवर्नर आहे, न इलाइक़े जो वॾो ऑफिसर आहे। हीउ जज़्बो आहे, हीउ कावड़ आहे, हीउ जोश आहे त रसूल करीम जे फ़ैसिले खे को रद्द थो करे। इहो फ़ैसिलो आहे। सचो जेको हूंदो आहे न पैगंबर सां मुहबत कंदो आहे उनजा फ़ैसिला वेठा हूंदा आहिनि। अल्लाहु अकबर। मुनाफ़िक़ चिड़ी पिया। नबी करीम वटि वफ़द पहुची वियो, या रसूल अल्लाह इंसाफ़ कयो। पाण फरमाईंदा कहिड़ो इंसाफ़? चईसीं अबू बकर उमर फारूक माण्हू मारे वेंदो आहे, असांजो मुस्लमान माण्हू मारियो अथसि। असांजे कबीले जो शख़्स मो आहे पर उहो मुस्लमान आहे, गॾु निमाज़ूं पढ़ण वारो, इबादत करण वारो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त उमर फारूक खे बि घुरायूं था। सैयदना उमर फारूक खे घुराए वियो। उमर ॾे ख़बर तूं छा करे विझो? या रसूल अल्लाह तव्हां वटि ही माण्हू फ़ैसिलो खणी आया। हा साईं, तव्हां फ़ैसिलो यहूदी जे हक़ में करे छॾियो। जी। वरी मूं वटि आयो फ़ैसिलो खणी त वरी फ़ैसिलो दोबारा कयो वञे, मूं सां इंसाफ़ कोन थियो आहे। अल्लाह जा नबी तव्हांजे फ़ैसिले खे जेको इंसाफ़ ऐं अदल वारो नथो सम्झे, उमर फारूक वटि उनजे लाइ इहो ई फ़ैसिलो आहे। इन जी सिसी मूं धड़ खां जुदा कई आहे। हाणे जेका सज़ा मूंखे क़बूल आहे। सचाई ईमान जी तक़ाज़ा ॾिस। अल्लाहु अकबर। हाणे हिन लफ़्ज़नि जो गवाह किथां अचे? मुनाफ़िक़ीन चवनि पिया त क़त्ल जो बदिलो क़त्ल आहे। जीअं असांजे मुस्लमान खे मारे वियो आहे ईअं उमर खे असांजे साम्हूं क़त्ल कयो वञे, पोइ इंसाफ़ थींदो। नबी अल्लाह